मेहर कोलाची मोरी भरिसां कणक जे डेरे ते वेठल 33 साला नौजवान सैफुल्ला कोलाची खे नामालूम माण्हू क़तल करे फरार थी विया। ॿुधायो पियो वञे त राति जो नौजवान कणक जे डेरे ते सुतल हुयो। नौजवान वापसि घर न वरियो त वारसनि जी ॻोल्हा बाद सुबुह सवेर कणक जे डेरे तां गोलियूं लॻल लाश हथ आयो। वाक़े वारे हंधि ॻोठाणा ऐं क़तल थियल नौजवान जा वारिस गॾु थी विया। वारसनि जो इंड साहिबे ते लाश रखी धरणो, सवे गाॾियूं बीहण सबबि मुसाफ़िर परेशान। वारसनि ॿुधायो त असांजो प्यारो सैफुल कोलाची खे बल जे भरे लाइ क़तल कयो वियो आहे। जांच करे इंसाफ़ कयो वञे ऐं कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। जॾहिं त कातिलनि जी निशानदही लाइ खोजी कुता पिणु घुराया विया, जिन कोलाची भरिसां खोसा बिरादरी जे ॻोठ हिक घर में खोजी कुतो खट जी निशानदही करे खट ते वेही रहियो। पुलिस पारां का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। पुलिस जो चवणु आहे त असां मामले जी जांच करे रहिया आहियूं, जल्द कातिल गिरफ़्तार कंदासीं। जॾहिं त वारसनि जो चवणु आहे त पुलिस हिन महल ताईं क़तल वाक़े जो केस ई दाख़िल नाहे कयो त पुलिस कातिल गिरफ़्तार कीअं कंदी। मुताहिरीन चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं ॿियनि कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि पारां नोटिस वठी इंसाफ़ ॾियारण जो मुतालबो करे छॾियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।